सिंध में ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे कूड़ा डोमिसाइल ऐं शनाख्ती कार्ड जारी करण ख़िलाफ़ जस्कम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम कारकुननि कामरेड सूमर खान जमाली, बागी जावेद शोरो, शानू सिंधी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में धारियनि खे क़ौमी शनाख्ती कार्ड ऐं कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾियण ख़िलाफ़ जामशोरे शहर जी मुख्य चौक खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी। उन मौके ते अॻवाणनि जो चवणु हो त सिंध में साज़िश तहत अफ़गानियनि, बंगालियनि ऐं बर्मियनि खे कूड़ा डोमिसाइल ऐं क़ौमी शनाख्ती कार्ड ठाहे ॾेई सिंधियनि जे हक़नि ते धाड़ा हयां पिया वञनि। हुननि चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु थियल ऑफिसर ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे कूड़ा डोमिसाइल जारी करे मक़ामी माण्हुनि जे नौकरियुनि ते धाड़ो हणी रहिया आहिनि, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। जस्कम अॻवाननि मुतालबो कयो त कूड़ा डोमिसाइल जारी कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे धारियनि जा क़ौमी शनाख्ती कार्ड रद्द कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। धारियनि खे शनाख्ती कार्ड डोमिसाइल इहे जेके आहिनि से ठाहे ॾिना वञनि था। असीं इन्हनि शयुनि जी तमामु सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असीं हिन हुकूमत खे चिता ॾियूं था, जेकॾहिं अवां में हाया ऐं गैरत ऐं शर्म आहे त इहे शयूं बंदि कयो ऐं सिंधी माण्हुनि सां जेको आहे सो तव्हां नाइंसाफ़ियूं कयो था इहे न कयो। जेकॾहिं इहे कंदव त सिंधी माण्हू मजबूर थी रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे दंगनि ऐं दंगनि लाइ तव्हां सां विढ़ण लाइ तयारु हूंदासीं। कॾहिं बि अव्हां खे असीं इहे शयुनि जे जेके धारियनि खे अव्हां ॾियो था अव्हां खे असां इहे बर्दाश्त कॾहिं कोन कंदासीं। अॼु असां जस्कम तालुके जाम चयो था गॾु थिया आहियूं त धारियुनि माण्हुनि खे जेको डोमिसाइल ठाहे ॾियणी, शनाख्ती कार्ड ठाहे ॾियणु बंदि करणु। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।